अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तो मां यहाँ ज़ाहिद अली थईं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त सिंध जो मशहूर नाले वारो अदाकार यानी लाला सिकंदर हिकु तमामु बहितरीन अदाकार आहे। पंहिंजे शहर शिकारपुर में हिकु स्टेज ड्रामो करे रहियो आहे सिंध कल्चर डिपार्टमेंट जे तरफ़ां, ऐं हुन ड्रामे जो नालो आहे नसीब जी रांदि। तमामु बहितरीन ड्रामो आहे। ही 16 नवंबर ते स्टेज ड्रामो थींदो। लाला सिकंदर सॼी सिंध वासियुनि खे पाण दावत ॾिए थो। उहा वीडियो मां तव्हांखे ॾेखारियां थो। उनखां पहिरियां जेकर तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, कॉमेंट्स कयो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हां ख़ुशि रखे, सलामत रखे। हलूं था उन वीडियो ते। अस्सलाम वालेकुम या अली मदद। मां आहियां लाला सिकंदर। जीअं त आउं ख़ासि तावन सकावत खाते वारनि जे तरफ़ां 4 सालनि खां पोइ पंहिंजे शहर शिकारपुर में मां स्टेज ड्रामो करे रहियो आहियां, ऐं जंहिंजो नालो आहे सभु नसीब जी ॻाल्हि आहे। हिन ड्रामे में सिंध जा ऐं शिकारपुर जा बहितरीन अदाकार आहिनि। हीउ ड्रामो शिकारपुर सनी मैरिज हॉल में 16 नवंबर राति जो 9 बजे पेश कयो वेंदो। मां सिंध जे सभिनी दोस्तनि खे दावत